ॐ ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ शांति शांति शांति। कोई भी मंत्र जो पाठ करण सां मन थोरो शांत थी वेंदो आहे त सत्संग में ध्यान वधीक हूंदो आहे। ऐं ही जेको गायत्री मंत्र आहे इन में एतिरी शक्ति आहे जो पंहिंजो पाण असां ते उन जो पॉजिटिव असर थींदो। ऐं हिन मंत्र में असां धियो यो न प्रचोदयात् माना असां सभिनी जी बुद्धीअ खे हे भगवान सूरज भगवान तूं ताक़त ॾे, असांखे सम्झ ॾे, सभिनी खे, खाली मूंखे न, सभिनी खे ईअं प्रार्थना कंदा आहियूं। त इहा प्रार्थना ईअं ई बि कॾहिं माण्हू करे सुबुह जो शाम जो या विच में बि, तॾहिं बि उन जो असर सुठो थींदो आहे पंहिंजे मन ते, पंहिंजे शरीर ते बि। त कोई बि सत्संग शुरू करण खां पहिरियों हिकिड़ा प्रार्थना कबी आहे, जीअं पोइ तव्हां बि प्रार्थना कंदो, मां बि प्रार्थना कंदुसि त असांजा मन बि जुड़ी वेंदा। त असां हाणे 3 अध्याय ते आहियूं ऐं 3 अध्याय में कृष्ण भगवान कर्म जो जेको महत्व आहे, इम्पोर्टेंस आहे, उहो ॿुधायो आहे। भाई आलसी थी न वेह अर्जुन, वेही न रहो, तूं पंहिंजो कमु कर। हाणे अर्जुन त योद्धा हुयो, वॉरियर हुयो, त उन जो कमु आहे युद्ध करणु। हाणे असांजा कम अलॻि अलॻि आहिनि, के घर में कमु कंदा आहिनि, के ऑफिस में कमु कंदा आहिनि, के फैक्ट्रीज़ में कमु कंदा आहिनि, हर कंहिंखे पंहिंजा पंहिंजा कम आहिनि। त तव्हां पंहिंजा पंहिंजा कम कयो, पूरा कयो, ऐं पूरा करे आराम सां अची वियो। माण्हू कम पूरा ई न कंदा आहिनि, पोइ आराम किथां मिलंदुनि? त कर्म इहो आहे, भई तव्हांखे ऑफिस वञिणो आहे, ऑफिस में अॼु मूंखे ही 10 कम आहिनि, 3 मीटिंग्स आहिनि, 4 ईमेल मोकिलणा आहिनि, 2 कोटेशन मोकिलणा आहिनि, हिकु फोन कॉल करिणो आहे अब्रॉड। जेके बि तव्हांजा कम आहिनि तव्हां लिखी करे हिकु कागर ते पाण सां खणी वेंदव ऑफिस में, फटाफट फटाफट तव्हांजा कम थी वेंदा, छाकाणि प्लान कयो आहे असां। कम थी विया, मंझंदि ताईं कम थी विया, ख़तम, तव्हां फ्री आहियो। तीअं असांजे ज़िंदगीअ सां बि आहे, असां कुझु हिते कम खणी आया आहियूं, कुझु त प्रयोजन करे आया आहियूं। उहो जॾहिं असांजो ख़तम थी वेंदो, असां मुक्त थी वेंदासीं। हुनखे चइबी आहे मुक्ति। भई सभु थी वियो, हाणे मूंखे करण लाइ कुझु बि बाक़ी कोन्हे। त असांजो जेको मक़सदु आहे असां उहो पूरो कयूं, असांजो एतिरो ई कमु आहे। उन सां छा थींदो, असांखे कहिड़ो फल मिलंदो, उहो असांखे नाहे सोचणो। असांजो मक़सदु आहे, असांखे यादि करिणो आहे असांजो कहिड़ो मक़सदु आहे ऐं उहो पूरो करिणो आहे। पोइ मुक्ति जेका थींदी, पोइ जेका लाइफ हूंदी, उहा मुक्त लाइफ हूंदी, फ्री लाइफ। पर घणे भाङे माण्हू पंहिंजो ऑब्जेक्टिव छा आहे लाइफ में, इन ते सोचींदा ई न आहिनि। पहिरीं ॻाल्हि, सोचींदा आहिनि त उन ते अमल न कंदा आहिनि, पोइ सॼी उमिरि उन्हनि जी ईअं ई निकिरी वेंदी आहे। पोइ आख़िरीअ में यादि ईंदो त अरे मां त कुझु कयो ई कोन, हाणे छा कंदा? हाणे हिकु ई प्रार्थना कंदा आहिनि, भॻवान हाणे तूं ॾिसो। भॻवान चवंदो आहे ठीकु आहे, मां तोखे ॿियो हिकिड़ो अञा जनम थो ॾियां। पोइ ईअं इहो चक्कर पियो हलंदो आहे। असां प्रार्थना कंदा आहियूं, वरी जनम मिलंदो, वरी असां साॻी कार कंदासीं, पंहिंजो कमु न कंदासीं, पेंडिंग रहंदो। पेंडिंग कमु त तव्हांखे पूरो त करिणो ई आहे, हिन जनम में न कंदव, ॿिए जनम में कंदव। त इहो चक्कर असांखे बंदि करिणो आहे। साॻी उहा ई ॻाल्हि, रोज़ रोज़ उहा ई ॻाल्हि। इन करे कर्म जो महत्व जेको गीता में ॿुधायो अथई, ॿिए कंहिं बि ग्रंथ में कोन्हे। ज्ञान जो महत्व उपनिषदनि में आहे, भक्तिअ जो महत्व पुराणनि में आहे ऐं गीता में बि आहे। पर कर्म जो जेको सिद्धांत आहे ऐं असांजे जीवन में इन जो महत्व आहे, उहो सिर्फ़ु भगवत गीता में ॿुधायो अथई। ऐं शुरूअ में पहिरां
पहिरियों अध्याय त असांजी ज़िंदगी आहे, जेका दुख भरी ज़िंदगी आहे। ॿिए अध्याय में इन हिकदमि वॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि फिलॉसॉफीअ जूं, डायरेक्ट परमात्मा जी व्याख्या कई अथई, उहा असांखे सम्झ में नथी अचे। इन करे 3 अध्याय खां हीअ शुरूआत थी थिए गीता जी, जंहिंमें पहिरियों पहिरियों तूं कर्म कर, अर्जुन उथ। पहिरीं पहिरीं सिख्या इहा ॾिनी अथई, भई उथो, पहिरियों तव्हां पंहिंजो कमु कयो, कमु न कंदव त छा थींदो उहो ॿुधायो अथई। अच्छा, कमु तव्हां कंदव त कीअं करणो आहे उहो बि ॿुधायो अथई। ऐं हाणे असां जंहिं टॉपिक ते आहियूं उहो सभिनी खां इम्पोर्टेंट टॉपिक आहे। हाणे हिन में ॿुधाईंदो भई हिकदमि प्रैक्टिकली कोई बि कार्य कीअं ख़तमु कजे, जीअं असांखे वधीक तकलीफ़ न थिए, असांखे थकावट न थिए। भई ईअं कमु करे माण्हू ॼण कुझु कयो ई न, पर कमु थी वियो। हिनखे चवंदा आहिनि कर्मयोग। कर्मयोग जो मतिलबु तव्हां उथी करे पसीनो बहायो ईअं न आहे। कर्मयोग जो मतिलबु आहे तव्हां कोई बि कर्म कंदव अहिड़े नमूने कंदव तव्हांखे महसूस बि न थिए, ॾिसण वारे खे बि महसूस न थिए त भई हिन कुझु कयो, पर कमु थी वियो। एतिरो आसान अगरि जिंदगी थी वञे इंसान जी त केॾो मज़ो अचेसि। सभु कम थी विया, मां फ्री। त हाणे ताईं ॿुधाई त भई वॾनि वॾनि माण्हुनि जनक कमु कयो। मां पाण ॾिस, मां काथों आयुमि, कहिड़े अवतार में आयुमि, हाणे मां काथों जो राजा आहियां ऐं हाणे मां रथ थो हलायां तुंहिंजो, पर ॾिस मां कमु कयां थो, वेही रहियुसि। मां न तुंहिंजो रथ हलाईंदुसि त छा थींदो, पोइ ॿुधाएसि थो। मां कमु न कंदुसि त सॼी दुनिया बंदि थी वेंदी। सभु ॾिसंदा, अरे कृष्ण वेही रहियो, असां बि वेही रहंदासीं। त इहा कर्म जी व्याख्या करण खां पोइ हाणे हुनखे ॿुधाएसि थो त सभई माण्हू कमु कंदा आहिनि। जेके अज्ञानी आहिनि उहे बि कमु कंदा आहिनि, ज्ञानी आहिनि उहे बि कमु कंदा आहिनि। जेके मोह में फाथल आहिनि उहे त वधीक बिज़ी आहिनि, पर जेके मोह में फाथल न आहिनि उहे बि पंहिंजो कमु कनि था, कार्य कनि था। छा फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में? हाणे श्लोक 26 न सॉरी 25। सक्ता कर्मण्य विद्वांसः यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात् विद्वांस तथा सक्तः चिकीर्षु लोक संग्रहम्। ओ भारत, ओ अर्जुन, as the ignorant act attached to action, so should the wise one act unattached, wishing the welfare of the world. कर्म आहे ज़रूरी, पर जो अज्ञानी सो मोह थो करे। ज्ञानी पुरुष बि करे कम थो, पर लोकनि जे कल्याण जो ध्यानु धरे। हाणे अटैच्ड एंड अनअटैच्ड, तव्हांखे कमु त उहो ई करिणो आहे। सुबुह जो खाधो ठाहिणो आहे माना ठाहिणो आहे, कमु उहो ई करिणो आहे, पर तव्हां कहिड़ी भावना सां था कयो। मां थो कयां, मां थी कयां। मां न कंदुसि त असांजो घर ई न हलंदो, सभु बुखिया वेही रहंदा। त इहो मोह आहे, इहा अटैचमेंट आहे। पर हीअ मुंहिंजी ड्यूटी आहे, मां पंहिंजी ड्यूटी कंदुसि, ख़तमु। तव्हां ड्यूटी करे कंदव त पोइ तव्हांखे हिन मां मुक्ति मिलंदी। सिधी सही ॻाल्हि। हीअ ॻाल्हि ॾाढी सूक्ष्म आहे, सम्झण में ॾाढी ॾुखी आहे, पर हिन में कर्म जो हिकिड़ो वॾो मैसेज आहे। तव्हां महाभारत जी कथा ॿुधी आहे, उन में हिकिड़ो कैरेक्टर आहे बारबारी, भीम जो पोटो, हिडिंबा जो पुटु। हिडिंबा हुई राक्षस योनीअ में पैदा थी,
पर तॾहिं बि तपश्चर्या कई अथई। तपश्चर्या करे हिनखे ज्ञान मिलियो आहे। पोइ उहो ज्ञान पंहिंजे पुट खे थी ॾे ऐं उन में हिकिड़ी ॻाल्हि थी ॿुधायसि, भाई तुंहिंजे हिन संसार में अचण जो हिकिड़ो मक़सदु आहे, हिकिड़ो ई मक़सदु आहे, उहो आहे मोक्ष पाइण जो। पोइ बार बार पुछेसि थो मूंखे मोक्ष कीअं मिलंदो? चएसि थी तोखे ॾाढी तपश्चर्या करणी पवंदी, इन में घणा ई जन्म हली वेंदा आहिनि। ॿियो हिकिड़ो सवलो रस्तो आहे, तूं कृष्ण भॻवान अगरि तोखे कंधु कपींदो, कृष्ण भॻवान अगरि तुंहिंजो कंधु कपींदो त तोखे मोक्ष मिली वेंदो। इहा ॻाल्हि असांखे बि लागू आहे। अगरि कृष्ण भॻवान असांजो कंधु कपींदो त असांखे बि मोक्ष मिलंदो। ही ख़ाली हुनखे हुयो वरदान, ईअं न आहे, ही असांखे बि आहे। तव्हां प्रार्थना कंदा आहियो, कंधु कपायां तोखे पायां। तोखे माना हुनखे, कृष्ण भॻवान खे, कंहिं व्यक्तिअ खे न, कंहिं पर्सनैलिटीअ खे न। कोई बि संसारिक शइ उन में न आहे। हिन संसार खां जेको परे आहे उहो असांजे लाइ कृष्ण भॻवान आहे। कंधु कपायां तोखे पायां। जॾहिं असां कंधु कपाईंदासीं त हुनजी प्राप्ति थींदी। इहा हुनजी माउ हिनखे सम्झाएसि थी। चएसि थो मां वञी कृष्ण भॻवान सां युद्ध कंदुसि। चए तूं युद्ध कंदे कीअं? तो वटि न अस्त्र न शस्त्र, न तो वटि काई विद्या आहे। पहिरियों तूं विद्या त वठ, पोइ वञी घोर तपस्या तो करे। पर तपस्या छाजे लाइ तो करे? भई मूंखे मोक्ष खपे। तपस्या इन जे लाइ नथो करे त भई मूंखे हिन मां राजपाठ मिलंदो, मूंखे पैसो पदार्थ मिलंदो। इहो हिन जो ऑब्जेक्टिव न आहे। हिन जो ऑब्जेक्टिव आहे मूंखे मोक्ष मिलंदो। मां कृष्ण भॻवान जे साम्हूं वेंदुसि, उहो मुंहिंजो कंधु कपींदो त मूंखे मोक्ष मिलंदो। त एॾी तपस्या करण खां पोइ उनखे अस्त्रनि शस्त्रनि जी प्राप्ति थी थिए। पोइ वञी कृष्ण भॻवान सां लड़ाई तो करे, उनखे गुस्सो तो ॾियारेसि। पोइ कृष्ण भॻवान सुदर्शन चक्र तो मोकिले ऐं हिन जो धड़ जेको आहे, शरीर जेको आहे, हे सिर खां अलॻि तो थी वञे। पर हो मरे कोन थो। छा तो थिए? थोरो ध्यानु ॾियो। जॾहिं धृष्टद्युम्न हिन जो गुरु द्रोण जो सिर कटियो त जेको सिर हुयो उहो हेठि ज़मीन ते किरी पियो। जॾहिं अर्जुन कर्ण जो सिर कटियो त सिर ज़मीन ते किरी पियो। ॿिया बि केतिरा योद्धा हुआ, सभिनी जो सिर ज़मीन ते किरी पियो। पर जॾहिं बारबारी खे कृष्ण भॻवान सुदर्शन चक्र हलायो आहे त इन जो सिर न किरी पियो, इन जो जेको धड़ आहे, उहो शरीर आहे, इहो किरी पियो। ऐं मोह कोन्हे। त हिन में हिकिड़ो मैसेज ईअं आहे, हिन सभिनीनि वटि मोह हुयो, हुननि जी आसक्ति हुई, मां हीअं, मां हूअं। पर हिन खे हिकिड़ो ई एम हुयो त जॾहिं भॻवान पाण अची मुंहिंजी सिसी कटंदो त मूंखे मोक्ष मिली वेंदो। त हिन जो शरीर सां मोह हुयो ई कोन। त कृष्ण भॻवान आयो माना छा थियो? कृष्ण भॻवान जो जॾहिं असांखे ज्ञान थींदो आहे त असांजो मोह पंहिंजो पाण ख़तम थी वेंदो। हाणे जॾहिं शरीर अथसि ई कोन त ही शरीर लाइ भटकंदो, इंद्रियनि जे लाइ भटकंदो। त हिन जो जॾहिं कृष्ण भॻवान आयो आहे त हिन जो मोह ख़तम थी वियो। छाकाणि हिन जो ऑब्जेक्टिव जेको गोल हुयो उहो हिकिड़ो ई हुयो, ऐं मूंखे मोक्ष पाइणो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि, ही मोह कोन्हे। चयईं भई मूंखे ही सॼो युद्ध ॾिसणो आहे, 18 ॾींहं युद्ध हलंदो, शरीर त अथसि कोन। कृष्ण भॻवान हिनखे उहो बि वरदान थो ॾेसि। पोइ आख़िरीअ में सॼी लड़ाई ख़तम थी वञे
सभु पंहिंजी पार्टी था कनि पांडव, तंहिंखां पोइ अचनि था हिन वटि बार बार खे। पोइ कृष्ण भॻवानु पुछेसि थो तूं छा ॾिठो? चएसि थो मां कृष्ण जी लीला ॾिठी। हीअं नथो चएसि त मां युद्ध ॾिठो, मां हिन खे मरंदे ॾिठो, हुन खे मरंदे ॾिठो, मां ॾिठो भई बम था उॾामनि, रथ था टुटी पवनि, इहो न ॾिठई। छा ॾिठई? भई कृष्ण जी लीला। द्रोण खे कंहिं मारियो? सुदर्शन चक्र मारियो। कर्ण खे कंहिं मारियो? सुदर्शन चक्र मारियो। भीष्म खे कंहिं केरायो? सुदर्शन चक्र केराई। त हिन जी सॼी जेका अंदरूनी ताक़त आहे उहा सॼी कृष्ण भॻवान में आहे। सॼो ध्यानु जेको अथसि कृष्ण भॻवान। जेको बि ॾिसे थो चए थो इहा त कृष्ण लीला आहे। त दुख बि आहे, एॾी वॾी लड़ाई तव्हां ॾिसी बि न सघंदव, एतिरा मौत असां ॾिसी बि न सघंदासीं, असां ॿुधी बि न सघंदासीं। अगरि कोई असांखे चङी तरह सां ॿुधाए भई केरु केरु कीअं कीअं, असां ॿुधी बि न सघंदासीं। पर ही सभु ॾिसे थो ऐं शांत में, कोई उनखे दुख न आहे, छाकाणि चए थो ही सॼी कृष्ण जी लीला आहे। पांडव चवनि था ही त असां युद्ध खटियोसीं। केतिरा माण्हू मुआ आहिनि, करोड़े करोड़े माण्हू मुआ आहिनि, रत जी नदी वही आहे। पर हिन खे मुक्ति मिली आहे, पांडवनि खे मुक्ति न मिली आहे। छो न मिली अथनि? पांडव बि त भक्त हुया न कृष्ण जा। पर पांडवनि कृष्ण जी भक्ति छो कई? भई कृष्ण तूं असां वटि अच, असां धर्म वास्ते ही युद्ध था कयूं ऐं असांखे तूं विजय प्राप्त करे ॾे, असांखे ही राजपाठ मिले, पोइ असां हिन खे धर्म सां हलाईंदासीं। इहा पांडवनि जी भक्ति हुई कृष्ण सां, भई असांखे ही राजपाठ खपे। त कृष्ण भॻवान त बसि तथास्तु चवंदो आहे, ठीकु आहे, तव्हांखे राजपाठ खपे, तव्हांखे राजपाठ मिलंदो। होॾे सुदामा हुयो, ग़लतियूं कई अथई, ग़रीबीअ में हुनखे ॾींहं कटणा पिया, सजा मिलियसि, पर कृष्ण भक्त हुयो, वॾो कृष्ण भक्त हुयो, कोई नंढो कृष्ण भक्त न हुयो। हुनजे मुख मां हमेशह कृष्ण जो नालो निकिरंदो हुयो। पर छाजे वास्ते? चवंदो हो कृष्ण मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो मित्र आहे, मुंहिंजो फ्रेंड आहे, मुंहिंजो सखा आहे ऐं हू राजा आहे। मां वेंदोमांसि त मूंखे ज़रूर कोई न कोई मदद ॾींदो। कृष्ण भॻवान पुछेसि थो भाई तोखे जेको घुरनो थी घुर, पर मुक्ति न घुरियई। घुरियई त भाई मुंहिंजे परिवार थोड़ो ठीक सां हले तो, ईअं चई कृष्ण भॻवान। कृष्ण भॻवान चई तथास्तु। पोइ नओं घर ठही वियुसि, ॿार हिकदमि नवां ठही वियसि, ज़ाल हिकदमि नई जवान थी वियसि, संसारी सभु सुख मिलियसि, ॼण त स्वर्ग में पहुची वियो, पर मुक्ति न मिलियसि। जेको घुरियई भक्त आहे कृष्ण जो, घुरियो अथई जेको, उहो कृष्ण भॻवान चई तथास्तु, तोखे मिलंदो। राधा जहिड़ी त काई भक्ति ई न आहे, हिन जी सॼी ज़िंदगी कृष्ण भक्तीअ में वई आहे, पर प्रेम घुरियो अथई कृष्ण भॻवान खां, त हुनखे प्रेम मिलियो आहे। तव्हां भक्ति कंदव पर कृष्ण भॻवान खां छा था घुरो? ही जेको हुयो बारबारिक अनपढ़ माण्हू, जंगल में रहण वारो, चई मूंखे ॿियो कुझु न खपे, मूंखे सॼो संसार न खपे, मूंखे हिन संसार मां मुक्ति खपे। कृष्ण भॻवान हुनखे मुक्ति ॾिनी आहे। ॾिसो हेॾा वॾा वॾा माण्हू, भीष्म, द्रोण, कर्ण, इहे कोई नंढा माण्हू न हुया। पांडव पाण कृष्ण भक्त हुया, पाण कृष्ण भॻवान उन्हनि खे मदद करण आयो आहे, पर मुक्ति कंहिंखे बि न मिली आहे। मुक्ति मिली हिन बारबारिक खे, हिन जो मोह हली वियो।
ऐं असांजे हिन श्लोक में जो इहो हिकिड़ो वॾो लेसन आहे त भाई तव्हां कीअं था कमु कयो, कमु त कयो था, कहिड़ी भावना सां था कमु कयो। जंहिं भावना सां तव्हां कमु कंदो उहो तव्हांखे ओहिड़ो ई फल मिलंदो। तव्हां स्वार्थी भावना सां कमु कंदो तव्हांखे फल दुख मिलंदो। तव्हां निस्वार्थी भावना सां कंदो चिकीर्षु लोक संग्रहम, भाई लोकनि वास्ते मूंखे ही ड्यूटी करणी आहे, पोइ तव्हांखे सुख मिलंदो। त के मोह में फासी था कमु कनि, के मोह मां मुक्त थी था कमु कनि। पांडव हुया तॾहिं बि मोह हुयुनि, सुदामा हुयो तॾहिं बि मोह हुयो, भीष्म हुयो तॾहिं बि मोह हुयो। मां प्रतिज्ञा कई आहे, भीष्म जी हिकिड़ी ग़लती हुई, मां प्रतिज्ञा कई आहे, हुन जो घमंड तोड़ण वास्ते कृष्ण भगवान पंहिंजी प्रतिज्ञा तोड़ी आहे, हुनखे मारण वास्ते पाण लथो आहे रथ मां हेठि। ॾिसो भगवान पंहिंजी प्रतिज्ञा तोड़ी आहे, छाजे वास्ते? धर्म वास्ते। पर भीष्म चए थो न, मां प्रतिज्ञा कई आहे, मां वॾो। कर्ण चए थो मूं जहिड़ो दानी कोन्हे, मां वॾो दानी। पोइ उन्हनि खे छा मिलियो? इन करे तव्हांजो ध्यानु काथे आहे? तव्हां संसारी ॻाल्हियूं सभिनी खे खपनि, उन में कोई ग़लती न आहे। संसार में आहियूं असां त संसारी ॻाल्हियूं खपनि। हाणे ही सत्संग तव्हां ताईं पहुचाइण वास्ते ही सॼी व्यवस्था खपे, लैपटॉप खपे, लाइट खपे, सभु खपे। त संसार असांखे, पर छाजे वास्ते था असां कयूं? स्वार्थ वास्ते कि न ऐं कंहिंजो भलो थिए, हिक माण्हूअ जो भलो थिए, बस इहा हिकिड़ी भावना हूंदी तव्हांजी त भई ही त मुंहिंजी ड्यूटी आहे। त जेको बि मोह में फासी कमु कंदो उनखे मिलंदा दुख, जेको मोह छॾे ॾींदो ऐं पंहिंजा कम कंदो उहो सुखी थींदो। एतिरो मैसेज ॾियण वास्ते ही श्लोक आहे, पर ही श्लोक सम्झण में एतिरो आसान न आहे। मोह मां केरु फासंदो? जेसि ताईं तव्हांजो ध्यानु हुन वटि न लॻो आहे, सॼो ॾींहुं सॼी राति तव्हांजे मन में उहो हिकिड़ो जीअं म्यूज़िक हलंदो आहे तीअं म्यूज़िक पियो हले। सुम्हण वक़्तु उनजो नालो, उथण सां ई उनजो नालो। जॾहिं ईअं थींदो तीअं तव्हां चवनि था सही माने में भक्ति कई। मथा श्री भक्ति तव्हांजे कम में न ईंदी। तव्हां चवंदो भॻवानु मूंखे ॿाहिरों थो निहारे, बिल्कुलु बि न। भॻवानु तव्हांखे अंदर मां थो निहारे। ॿाहिरों तव्हां केतिरा मेकअप कया आहिनि, केतिरो मिठो था ॻाल्हायो, केॾियूं कविताऊं था कयो, इहो भॻवान खे न खपे। तव्हांजी भावना छा आहे? हिन जे पुठियां तव्हांजी भावना छा आहे? हू तव्हांखे अंदरूं थो ॾिसे, ॿाहिरों नथो ॾिसे। ऐं जेको अंदरूं थो ॾिसे उनखे अंदर जी ॻाल्हि ख़बर आहे। मुंहिंजे मन में जेके वीचार था अचनि उहा मूंखे ख़बर आहे, तव्हांखे ख़बर न आहे, पर मूंखे ख़बर आहे। ईअं तव्हांजे मन में कहिड़ा वीचार आहिनि, सही आहिनि ग़लति आहिनि, उहे बि तव्हांखे ख़बर आहिनि। छो? कोन उनजो विटनेस आहे कोई न कोई हिनखे रिकॉर्ड थो करे। ॿाहिरों असां ॾाढो मिठो था ॻाल्हायूं पर दिलि में नफ़रत आहे, त नफ़रत जो फल मिलंदो, मिठे ॻाल्हाइण जो फल न मिलंदो। हिन करे ही मोह छॾे ॾियो, ॿाहिरों जूं ॻाल्हियूं छॾे ॾियो, अंदरूं असांजी दिलि केतिरी साफ़ आहे उहो निहारियो। दिलि तव्हांजी साफ़ हूंदी, तव्हांखे हुनजो दर्शन उते मिलंदो। हिकु बि पाप जो वीचार अची वियो, हू गायब, उते न रहंदो। जॾहिं सॼो मन ख़ाली थी वेंदो पोइ उते ईंदो। त इन करे कर्म कंदे वक़्तु ध्यानु उन ते हुजे, पोइ कोई ग़लती थी न सघंदी असांखां। ऐं ग़लती थी वई त माफ़ बि कंदो। त चए थो सक्ता कर्मण्य अविद्वांस। अविद्वांस माना जेके अज्ञानी आहिनि।
अज्ञानी पंहिंजो कमु कनि था, कीअं था कमु कनि, मोह में फासी था कमु कनि। दे आर अटैच्ड। मां तो कयां, पहिरीं ॻाल्हि त चवंदा मां तो कयां। हिन में मां ऐं मुंहिंजो जाते अची वियो, सम्झ त इहो माण्हू गहराईअ में वियो, मोह जे गहराईअ में हली वियो। इन करे मां जो इस्तेमालु न कबो आहे। मां तो चवां, मां तो हीअं कयां, मां तो हूअं कयां। इहो मां जॾहिं अची वियो, कृष्ण भॻवान त कई साल भॼी वियो, ईंदो ई न। इहो मोह आहे। पर हू कमु कनि था, तूं बि कर। हे अर्जुन, भारत, अर्जुन जा घणा ई नाला आहिनि। अर्जुन आहे, हुनजो कौंतेय आहे, कुंती पुत्र, पार्थ आहे, ऐं हिते नालो भारत ॾिनो अथई। भारत माना जेको भारत देश में रहंदो आहे, जेको भारत में रहण वारो आहे, उनजो हिकु ध्यानु परमात्मा वटि हूंदो आहे। भारत जो नालो ई मतिलबु इहो आहे, भई ध्यानु होॾे आहे, परमात्मा वटि। ॿियनि देशनि में ईअं न हूंदो आहे, ही खाली हिन देश में हूंदो आहे। कुझु बि थी पए, केॾा बि वॾा संकट अचनि, माण्हू उन वटि ज़रूरु वेंदा आहिनि। हिन देश जी इहा करामत आहे। इनखे चवंदा आहिनि महत। असांखे इहो आशीर्वाद मिलियो आहे। पोइ भारत माना असां सभई जेके बि हिन देश में पैदा थिया आहियूं, भारत में, असां सभई, सभिनी जे लाइ आहे इहो मैसेज। कंधु कपायो, कंधु कपायो माना छा? ही जेको मां था कयो, इहो हिते आहे कंध में, हिनखे कट कयोसि, हिन मां खे फिटी कयोसि। तव्हां मोह मां मुक्त थी वेंदव। मुक्ति छा थींदी आहे? मुक्ति काई माई न आहे अची तव्हांखे हार पाईंदी। मुक्ति काई जादू न आहे। मुक्ति माना आहे झंझट ख़तम थी वेंदा। पोइ माण्हू पंहिंजो शान सां जीअंदो, हिकदमि आराम सां। न ख़बर आहे ही कमु मूंखे करिणो आहे, कंदो फटाफट फटाफट, ख़तम, फ्री। त हू बि कनि था, तूं बि कर। पहिरीं ॻाल्हि त तूं बि कर, पर हू पंहिंजे स्वार्थ लाइ था कनि, तूं ॿियनि जे वास्ते कमु कर। इहो फ़र्क़ु। छवीह 26 न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तसमाचरन्। Let not the wise man unsettle the minds of ignorant attached to action. Acting united with self, let him render all actions attractive. नथो ज्ञानी मूर्खनि मामूली मनुष्यनि खे त मुंझाए, पर करे कर्म निष्काम थो खेनि कम में रुंभाए। ॾिसो, हिकु त ॿुधाई मोह में फाथल आहिनि, ॿिया मोह में फाथल न आहिनि। हाणे असां 3 अध्याय ते आहियूं। पहिरें अध्याय में त वधीक ज्ञान कोन हुयो, अर्जुन रोए पियो। ॿिए अध्याय में कृष्ण भॻवान सॼी वॾी वॾी स्थित प्रज्ञ केरु आहे, कर्म जो कहिड़ो सिद्धांत आहे, परमात्मा जी व्याख्या कीअं कबी आहे, सभु ॿुधायो अथई। उहे ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं आहिनि। पर 3 अध्याय में हाणे जॾहिं सवली करे ॻाल्हि ॿुधाए थो, त थोरी थोरी ॻाल्हि सम्झ में अचे थी। पर थींदो छा आहे, जॾहिं असांखे थोरी सम्झ अची वेंदी आहे, पहिरियों असां ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं, अरे ही सत्संग ॾाढो सुठो थी, तो सत्संग ॿुध, वरी न ॿुधंदे त तोखे पाप पवंदे, न ॿुधंदे त तोखे दुख ईंदे। इहे लेक्चर ॾियणु शुरू कंदा आहिनि माण्हू। कृष्ण भॻवान चए थो, ही ज्ञान तव्हांजे वास्ते आहे, तव्हां पाण वटि रखो, ही ॿियनि खे न विरायो, इहो तव्हांजो कमु कोन्हे। कृष्ण भॻवान पाण थो चए, तव्हांखे सत्संग जो शौक़ु आहे, तव्हां सत्संग ॿुधो था, तव्हांखे ज्ञान मिले थो थोरो या वधीक,
तव्हां पंहिंजे जीवन में परिवर्तन बि ॾिसो था। भाई पहिरियों मां वधीक दुखी हुयमि, हाणे मां घटि दुखी आहियां, माना मां मां मथे अञा प्रोग्रेस थो कयां, परमात्मा जे नज़दीक थो वञा। पर तंहिंजी माना ॿियनि खे लेक्चर ॾेई करे उन्हनि खे तव्हां मन दुखाईंदव त उन सां सत्संग जो लाभ तव्हांजो हली वेंदो। ॾिसो, जेसि ताईं पेट खाली आहे तेसि ताईं माण्हू सत्संग न ॿुधी सघंदो आहे। जेको माण्हू वेही नथो सघे उहो माण्हू सत्संग में काथों ध्यानु ॾींदो? भाई मूंखे हिते सूर आहे, मूंखे हुते सूर आहे, मथे में सूर आहे, पेट में सूर आहे, पोइ अहिड़ो माण्हू सत्संग ॿुधी सघंदो? वेही न सघंदो, ॿुधी काथों सघंदो? तव्हां ज़बरदस्ती उनखे विहारींदव त उनजो ध्यानु त ॿिए हंधि हूंदो। पोइ अहिड़े माण्हूअ खे ज़बरदस्ती तव्हां सत्संग ॾींदव, कहिड़ो मतिलबु आहे? पाण हू वधीक दुखी थींदो, हू तव्हांखे बि छॾे भॼी वेंदो। त कंहिंखे दुखी न कयो। तव्हांजो कमु आहे हिकु दफ़ो ॿुधायोसि, भई सत्संग जो मूंखे लाभ मिलियो आहे, थी सघे थो तोखे बि लाभ मिले। हिकु दफ़ो वठी वञोसि पंहिंजे ख़र्च सां, सत्संग में थोरी देरि विहारियोसि जेसि ताईं वेही सघे, या वीडियो तव्हां उनखे मोकिलियोसि, तव्हांजो कमु ख़तमु। उनजे पुठियां पढ़ण जी ज़रूरत न आहे। ही ज्ञान तव्हां मुफ़्त में विराईंदव त कोई वठण वारो कोन्हे। पर जेको ज़रूरतमंद आहे उहो तव्हां वटि ज़रूरु ईंदो, हिकु न हिकु ॾींहुं अची पुछंदो, भई असांखे ही सम्झ में नथी अचे ॻाल्हि, तूं सम्झाईं। पोइ तव्हां उनखे ज्ञान ॾियोसि त हुनखे फ़ाइदो मिलंदो। तव्हां 100 माण्हुनि खे खाली ॿुधाईंदव सत्संग कर, उनजो फ़ाइदो न आहे, पर हिकु माण्हूअ खे जेको ज़रूरत वारो आहे उनखे तव्हां नंढो बि ज्ञान ॾींदव त उनखे उनजो फ़ाइदो मिलंदो। त ज्ञान ॾियण जो फ़ाइदो मिले त ज्ञान ॾिबो आहे, न मिले त न ॾिबो आहे। साम्हूं वारो सत्संग में ध्यानु ई कोन्हे, मोबाइल खणी वेठो आहे या अखियूं बंदि अथसि, निंड थी अचेसि, पोइ उनखे तव्हां सत्संग ॿुधाए करे मतिलबु आहे तव्हां हुनजो बि टाइम खोटी था कयो, पंहिंजो टाइम बि खोटी था कयो। त सत्संग मुफ़्त में न ॾिबो आहे, उनजी हर कंहिंखे पहिरियों क़ीमत ॾियणी पवंदी आहे। टाइम ॾियणो पवंदुसि, वेहणो पवंदुसि, वञी करे पंहिंजा कमकार पासे करे रखणा पवंदसि। सत्संग में वेठो आहे ऐं कुकर थो हले त पोइ काथों सत्संग ॿुधी सघंदो माण्हू इंसान? त कृष्ण भॻवान चए थो तव्हां ॿियनि खे मुफ़्त में ज्ञान न ॾियो। हाणे तव्हां चवंदो पर ही त मुंहिंजो पुटु आहे, ही त मुंहिंजो पोटो आहे, ही त मुंहिंजो भाउ आहे, हिननि खे असां कीअं न ॿुधायूं सत्संग? हा, ॿुधायो, पर उनजो तरीक़ो आहे। हाणे मां ॿारनि खे चवां, अरे सुबुह जो 6 बजे उथी करे तव्हां पंधु करणु वञो, डुक पाइणु वञो, थोरो एक्सरसाइज कयो, पर मां सुम्ही पियो आहियां, पोइ मञींदा? चवंदा पप्पा तव्हांजो ज्ञान तव्हां पाण वटि रखो, तव्हांखे ॾिसी करे असां सम्झी था वञूं। केतिरा ई माण्हू बुढ़ापे में ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि त सत्संग ॿुधो, अरे सॼी उमिरि त तव्हां ॿुधो कोन्हे। पोइ हो बि चवंदा न असां जॾहिं ॿुढा थींदासीं ॿुधंदासीं। सत्संग में घणे भांगे ॿुढा ई हूंदा आहिनि, जेके घर में कमु कोन्हे उहे अची सत्संग में वेहंदा आहिनि। नौजवान अचनि त उन्हनि खे फ़ाइदो बि थिए। त कुझु त ड्रामो त कयो घटि में घटि। उथी करे टी शर्ट पायो, शूज़ पायो, स्पोर्ट शूज़, पोइ ॿारनि खे चओ उथ हाणे तूं बि वञ। उहो ॾिसंदो, अरे पप्पा बि तयारु आहे, मम्मी बि तयारु आहे, हलो मां बि थो वञा। पर मां पंहिंजे दोस्तनि सां, हा तूं तुंहिंजे दोस्तनि सां वञ। हो वियो, पोइ तव्हां सुम्ही पओ। घटि में घटि एतिरो त करिणो पवंदो। तव्हां खाली लेक्चर ॾींदव त कोई कोन ॿुधंदव। पोइ कृष्ण भॻवान छा थो चए, तव्हां लेक्चर न ॾियो, तव्हां पहिरियों इन ते अमल कयो। हिकु नंढी ॻाल्हि खणी तव्हां उन ते पहिरियों उन रस्ते तां हलो। तव्हां हलंदव न पाण ई पोइ गर्दी थी वेंदी, पुठियां जाम माण्हू ईंदा।
मां जॾहिं सत्संग में पहिरियों पहिरियों वेंदो हुउसि त मां किताब वठी ईंदो हुउसि हेॾा, सभिनी खे विराईंदो हुउसि, अरे तूं बि पढ़, तूं बि पढ़, तूं बि पढ़। पोइ हिकु ॾींहुं सोचियुमि, अरे एतिरा किताब विराया आहिनि, कुझु फ़ाइदो थियो आहे? पुछो, हिकु बि न पढ़ियो। त अच्छा, किताब अथनि, उहे बि ख़बर न आहिनि घर में किताब आहे की न आहे। ॻाल्हियूं वॾियूं करण सां कमु न थींदो। त कृष्ण भॻवान पाण थो चए, तव्हां ॿियनि खे तकलीफ़ न ॾियो, पर पाण तव्हां उन राह ते हलो। तव्हां हलंदव त तव्हांजे पुठियां पंहिंजो पाण माण्हू ईंदा, पाण चवंदा, अरे असांखे गीता सम्झाए, पाण चवंदा असांखे तूं सत्संग में वठी हल। पंहिंजो पाण उन्हनि खे, तव्हांखे ॾिसी करे शौक़ु जाॻंदुसि। असां हिकु पार्क में वेंदा हुआसीं, पहिरियों पंधु कंदा हुआसीं, पोइ मां 2 राउंड डुक पाईंदो हुउसि, जॉगिंग। पोइ हिकिड़ो दोस्त हुयो, असांजे बिल्डिंग में रहंदो हुयो, हिकु ॾींहुं आयो, चई, ओ ॾिस, 2 छोकिरियूं ॾिसें थो जॉगिंग थियूं कनि। मां चयोमांसि, हा, पर मां न सुञाणनि केरु आहिनि, तुंहिंजी कोई सुञाणप आहे? चई, मुंहिंजी पुराणे सोसाइटीअ में रहंदियूं हुयूं, पोइ मां हिकु ॾींहुं तुंहिंजे बारे में उन्हनि खे ॿुधायमि त भाई हेतिरी हिनजी उमिरि आहे, जॉगिंग थो करे। पोइ हिननि छोकिरियुनि उन वक़्तु ई डिसाइड कयो असां बि जॉगिंग कंदासीं। पोइ रोज़ जॉगिंग कंदियूं आहिनि। हाणे मुंहिंजी सुञाणप आहे कोन्हे, मां उन्हनि खे चयो न, पर उन्हनि ॾिठो भई असांजे पिता खां बि वॾी उमिरि वारो जॉगिंग थो करे, हू बि जॉगिंग करण लॻी वयूं। अहिड़े नमूने सां जीअं माण्हू पाण उन रास्ते ते हलंदो त ॿिया पंहिंजो पाण ईंदा। तव्हां ज़बरदस्ती कंदो, न जॉगिंग कर, जॉगिंग कर, त कोई न कंदो। ही रस्तो त जॉगिंग खां बि ॾुखियो आहे। सत्संग ॿुधण सभिनी खां ॾुखियो अथव। माण्हू ॿिया कम करे सघंदा आहिनि, ॿिया सभु कम करे सघंदा, सत्संग में न वेही सघंदा। कलाक सत्संग में वेहण ध्यान सां, खाली वेहण न, ध्यान सां, भई असांखे कुझु ज्ञान मिले, इन हिसाब सां। भई कलाक सत्संग हलो, 15 मिंटनि जो बि तव्हांखे 5 मिंटनि जो बि ज्ञान मिलियो त सफल आहे। पर एतिरो करण बि ॾाढो ॾुखियो कमु अथव। सभिनी खां ॾुखियो कमु आहे सोचणु। इन करे दिमाग़ खे सभिनी खां वधीक ऑक्सीजन खपंदी आहे, सभिनी खां वधीक ब्लड, रत जेका आहे न, उहा हिन ब्रेन में वेंदी आहे, छाकाणि सोचण में ॾाढी एनर्जी लॻंदी आहे। असांखे लॻे थो हे आहे छा, पाणीअ जो हिकिड़ो गोलो आहे 2 ग्राम 2% असांजी बॉडी जो, पर 20%, माना पंहिंजे वजन खां 20 गुना वधीक उनखे ब्लड लॻंदी आहे, खून लॻंदो आहे, खून ऑक्सीजन खणी वेंदो आहे, माना ताक़त लॻंदी आहे उनखे। त सोचणु सभिनी खां ॾुखियो कमु आहे। इन करे सोचण जे जाते टाइम ईंदो आहे, माण्हू भॼी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि तूं असांखे ॿुहारी पाराए, बर्तन साफ़ कंदासीं, रोटी ठाहींदा, इहो सभु कंदासीं, पर हे कमु गीता बीता असांजो कमु न आहे, गीता असां न पढ़ंदासीं। पर हिकु दफ़ो शौक़ु जागी वियो, हिकु दफ़ो थोरो ज्ञान मिली वियो, थोरो फ़ाइदो मिलियो, पोइ ॾाढो सवलो। शुरूआत तव्हां कई उहा ॾुखी लॻंदी, पर हिकु दफ़ो आदत पइजी वई त पोइ तव्हांखे ॿियनि ॻाल्हियुनि में मज़ो ई न ईंदो। त इन करे चए थो, भाई तव्हां ॿियनि खे उपदेश न ॾियो, इहो तव्हांजो कमु न आहे। तव्हां जेको उपदेश तव्हां वटि आहे उनखे अमल में आणो। जेको तव्हांखे सॼो ज्ञान तव्हांखे ज़रूरी न आहे, तव्हांखे गीता जा 2 श्लोक जेके वणंदा आहिनि, बसि उहे यादि कयो ऐं उन्हनि ते वीचार कयो, उन ते अमल कयो, बसि सॼी गीता पढ़ण जी ज़रूरत ई न आहे। सभु पुस्तक पढ़ण जी ज़रूरत न आहे, सभु सत्संग ॿुधण जी ज़रूरत न आहे। हिकु शिक्षा मिली, उन ते पहिरियों तव्हां अमल कयो।
युधिष्ठिर खां द्रोण एक दफ़ो चई भई ही लेसन याद करे अच। सभिनी खे चई 100 कौरव 5 पांडव 105 ॿार हुयसि, सभिनी खे चई हे तव्हां याद करे अचो। त पहिरीं पहिरीं लाइन हुई मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि ऐं मां गुस्सो न कंदुसि। पहिरीं लाइन इहा हुई। पोइ वॾी कविता हुई। पोइ सभिनी खां पुछई, पहिरियों दुर्योधन खां पुछई, दुर्योधन यादि करे आयो हुयो। तव्हां विश्वास कंदो दुर्योधन यादि करे आयो। ॿियनि कौरवनि खां पुछई, ॿियनि पांडवनि खां पुछई, सभु यादि करे आया। जॾहिं युधिष्ठिर खां पुछई, युधिष्ठिर ख़ाली इहा हिकिड़ी लाइन ॿुधाई, भई मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि ऐं मां गुस्सो न कंदुसि। ऐं ॿियूं लाइनियूं चई मां यादि न कई आहे। हणी चमाट पहिरियों। पोइ हुनखे जाम मारियो अथई। छड़ी खणी आयो, छड़ीअ सां भई तूं वॾो आहे सभिनी खां ऐं तूं ई यादि नथो करें, तूं ई नथो पढ़ाई करें, ॿिया ॿार कीअं कंदा। जाम मारियो अथई। पर युधिष्ठिर शांत में बीठो आहे, मार खाए थो। पोइ द्रोण सोचे थो अरे छा मुंहिंजी त कोई ग़लती न आहे। पहिरीं लाइन छा आहे, मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि। पोइ हिन कूड़ न ॻाल्हायो, मां हिकु ई लाइन कई आहे, कूड़ न ॻाल्हाई। ॿियो एतिरी मार खाइण खां पोइ बि गुस्सो न आयुसि। सम्झो था ॻाल्हि खे। ॿियनि सभु लाइनियूं यादि कयूं आहिनि, पर हिन हिकु लाइन यादि करे उन ते अमल कयो आहे। पोइ द्रोण पछताए थो, चए थो मूंखे माफ़ कर, मुंहिंजी ॾाढी ग़लती थी वई। हिन द्रोण हिकु दफ़ो हिकु छड़ी दुर्योधन खे हई हुई, त उते जो उते दुर्योधन द्रोण खे चमाट हई वापसि। पर ही युधिष्ठिर एतिरी मार खाइण खां पोइ बि उनखे गुस्सो नथो अचे। यादि कई अथई माना छा, उन ते अमल कयो अथई। मां ॿ ॻाल्हियूं, मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, हुन कूड़ न ॻाल्हाई, मां हिकु ई लाइन कई आहे। अच्छा, पोइ मूंखे गुस्सो न कंदुसि ऐं गुस्सो बि न कयईं, मार खाइण खां पोइ बि गुस्सो न कयईं। इनखे चइबो आहे यादि करणु। असां रटो मारे वेंदा आहियूं, एग्ज़ाम में लिखी ईंदा आहियूं, मार्क्स फुल मिलंदियूं आहिनि, फर्स्ट नंबर, पर छा सिखी आयो। त कृष्ण भॻवान इहो न ॾिसंदो आहे तव्हां छा रटो मारे आयो। कृष्ण भॻवान इहो ॾिसंदो आहे तव्हां कहिड़ी ॻाल्हि ते अमल था कयो। त हिते चए थो तव्हां ॿियनि खे न ॿुधायो इहे ॻाल्हियूं, पाण वटि रखो ऐं उन ते अमल कयो। तव्हां अमल कंदव, तव्हांजे पुठियां लाइन लॻी वेंदी, सभु माण्हू तव्हांजे पुठियां ईंदा। भई कौरवनि जे पुठियां वियो कोई, पर धर्म युधिष्ठिर खे धर्मराज जी पदवी मिली। भई धर्म तव्हांखे सीखणो आहे। अॼु बि हाणे 5000 साल थी विया तॾहिं बि उनजो नालो क़ाइमु आहे। छोकी हाणे धर्म माना छा, जेको पढ़ंदो हुयो उन ते अमल कंदो हुयो। त तव्हां अहिड़े नमूने सां पंहिंजी ज़िंदगी ठाहियो, घटि पढ़ो, घटि सिखो, सभु ॻाल्हियूं तव्हांखे सिखण जी ज़रूरत न आहे, पर जेके बि हिकु ॿ टे ॻाल्हि तव्हांखे वणनि थियूं उन ते अमल कयो। 12 अध्याय में कृष्ण भॻवान 35 गुण ॿुधाया आहिनि भक्त जा, 35। हाणे तव्हां ॿुधंदव त चक्कर खाई वेंदव, अरे भाई 35 असां कीअं कंदासीं। कोई ज़रूरत न आहे, 2 जेके तव्हांखे वणनि 2 खणो, उन ते बसि अमल कयो। हेतिरो सिंपल मैसेज हिन श्लोक में ॾिनो अथई। हाणे केतिरियूं ॻाल्हियूं कृष्ण भॻवान असांखे ॿुधाए थो, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, छाजे वास्ते, असांजी भलाईअ वास्ते। हाणे 27 असां ॿिए दफ़े, ठीकु आहे।